त शेख अयाज़ सिंध जे शऊर जो ॿियो नालो आहे। अॼोकी सिंध जे शऊर जा जेके बुनियाद बीठल आहिनि उहे अयाज़ जे फ़िक्र ते बीठल आहिनि। जंहिं वक़्तु सिंध जो नाम वठणु बि ॾोह हूंदो हो, जंहिं वक़्तु वन यूनिट जो दौरु हुयो, जंहिं वक़्तु कारो दौरु हुयो आमराना, जंहिं वक़्तु अयाज़ ख़ुदि गेल हुयो जेलनि ताईं, उन दौर में अयाज़ जाॻायो जेको यंग जनरेशन खे, जेको नौजवाननि खे शऊर न ऐं उन्हनि जा वरी हाणे अशामता थिया आहिनि। वरी जेको ॿियो नसुल आयो आहे उहो बि अयाज़ जे शऊर सां ई अॻिते वधे थो, सियासी ॻाल्हि करे थो, पंहिंजी धरती जी ॻाल्हि करे थो, पंहिंजे वसीलनि जी ॻाल्हि करे थो पियो, पंहिंजे कींजर कारूंजर जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि करे थो पियो, पंहिंजे ॿेटनि खेटनि जी ॻाल्हि करे थो पियो। उहो अयाज़ जो कमाल आहे। उहा अयाज़ जी शाइरी असांजी रहनुमाई रहबरी कंदी अचे थी। अयाज़ जी यादि में प्रोग्राम हुयो। अॼु अयाज़ जी जेको आहे वरसी जो ॾींहुं आहे। वरसी जे ॾियारे ते ख़ैरपुर शाख खे जसु हुजे ऐं आर्ट्स काउंसिल ख़ैरपुर खे जन अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम करे सॼी सिंध मां मुख़्तलिफ़ शहरनि मां शाइर अदीब कलमकार आया आहिनि। अयाज़ खे भेटा कई अथऊं, लफ़्ज़ी भेटा पेश कई अथऊं, मंज़ूम भेटा पेश कई अथऊं। अयाज़ खे त असां पूरो साल तोड़े मल्हायूं, तॾहिं बि उनजो कर्ज़ु न लाहे सघंदासीं। पोइ हाइको वॾो माना खेसि त वरी मिलंदासीं, कॾहिं ॻोढ़ा टिमंदा, कॾहिं खिलंदासीं। शेख अयाज़ वतन लाइ विढ़ांत जा रस्ता साफ़ कया। शेख अयाज़ पंहिंजे ॿोलीअ लाइ बल्लो ऐं शेख अयाज़ सदियुनि ताईं जेको आहे रहबरी कंदो रहंदो। शेख अयाज़ तहरीकुनि जो मुहर्रिक हो ऐं शेख अयाज़ तहरीकुनि जी क़यादत कई। शेख अयाज़ जो जेको घणपड़ हो ऐं आलमी सतह जो जेको फ़िक्र हो, सोच ही, मुतालियो हो, मुशाहिदो हो, उन डिलीवर कयो। असां सभु उनखे अॼु जेको यादि था कयूं, उनखे मुख़्तसिर लफ़्ज़नि में अगरि मां ट्रिब्यूट करणु चाहियां त इहो चवंदुसि त माणक मोती न आहे हूंदो हर इंसान को गीदी को गदार को अज़मत जो निशान बैक जंहिं बि कयो किरदारु आयो त उनखे मिले थो मान। त शेख अयाज़ जे मान में ही जेको अॼु सवे माण्हू हिते गॾु थिया आहिनि ख़ैरपुर में, असां बि उन ते ॻाल्हाया, उनजे शाइरीअ ते, उनजे पेचरनि ते, उनजे पंध ते, किरदार ते, शख़्सियत ते। त इहे सभु उनजी जेका अज़मत आहे ऐं उनजे अज़मत जो जेको उॾाम आहे उहो भेटाईअ जी आहे, सदियुनि खां जेका सदियुनि ताईं जारी रहंदी। ऐं शेख अयाज़ जेको आहे हिकिड़ो लासानी जेको आहे शख़्स हो, शख़्स हो, शाइर हो, अदीब हो, सिंधी ॿोलीअ जो पंधीअड़ो हो। ओकारे वेंदासीं। तूं करजो तोखे करणो आहे, तूं करजो तोखे करणो आहे, ही वक़्तु बि नेठि गुज़रणो आहे, कंहिं वक़्तु ॾहे सर मरणो आहे, बिन वास गुज़ारे वेंदासीं। दोस्तो शेख अयाज़ जा जेका शेर मां ॿुधायो त जो शाइर हो ही शेख अयाज़ ई हुयो, जंहिं क़ौमी दर्द खे ऐं क़ौम जे जेको आहे सो शऊर खे पंहिंजी शाइरी वसीले उजागर कयो। इहो हिकु शेख अयाज़ जी शाइरी हुई। ॿियो सरमद सिंधीअ जो अलस्ती आवाज़ु हुयो, जंहिं क़ौमी तहरीकुनि में रूह फूकियो। मां हिकिड़ी चवंदुमि त ॻाल्हि त शेख अयाज़ तारीख़ जो आवाज़ु आहे, शेख अयाज़ तारीख़ जो साज़ आहे ऐं असांखे उहो वर्णाइणु घुरिजे। ऐं असां अगरि पंहिंजी न जेके असांजूं हस्तियूं जेके आहिनि जिन तारीख़ में किरदारु कयो ऐं शेख अयाज़ जेको नौजवान उनखे पढ़णु घुरिजे। ऐं असां ते फ़र्ज़ु थो थिए त असां अहिड़ा प्रोग्राम कोठायूं ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी अॼु ॾिठो त ख़ैरपुर जो नौजवान काफ़ी तादाद में हिते मौजूदु हुयो ऐं शेख अयाज़ जो पैगाम जेको आहे उते पहुतो आहे। ऐं अगरि ईअं ई प्रोग्राम अगरि थींदा रहंदा त शेख अयाज़ जो जेको फ़िक्र आहे, शेख अयाज़ जो जेको फ़लसफ़ो आहे उहो आम थींदो। ऐं जॾहिं शेख अयाज़ जो फ़िलसफ़ो ऐं फ़क़्रु जेको फ़िक्र आहे उहो जॾहिं आम थींदो त वाक़ई मुआशिरे में जंहिंजे लाइ शेख अयाज़ आवाज़ु उथारियो हो, शेख अयाज़ माना पंहिंजे लिखनि में, पंहिंजे कलमे जे ज़रिए जेको आवाज़ु उथारियो, अहिड़नि ई प्रोग्रामनि जे वसीले नौजवाननि ते असां पहुचाए सघूं था। ऐं असां हिकिड़ी कोशिशि कई आहे, मुंहिंजे ख़्याल में त असां घणे क़दुरु कामयाबी आहियूं। अञा बि असांजा दोस्त जीअं साथ ॾींदा त असां इंशाअल्लाह प्रोग्राम करे शेख अयाज़ फ़िक्र खे ऐं फ़लसफ़े खे वधाइण में पंहिंजो किरदारु